बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलामु अलैकुम। नाज़रीन आवाज़ नशीर आयो HPS न्यूज़ खैरपुर क्राइम सिंध अब्दुल खालिक कोराई खैरपुर जो ॻोठ इनायतुल्ला खान कोराई लग पुलिस ट्रेनिंग सेंटर RTC खैरपुर इन द स्कूल ऑफ नॉलेज में सिंधी ॿोली जे हवाले सां गॾिजाणी थी गुज़री। गॾिजाणी में उस्ताद मोहम्मद बख्श नारे जो महर खान कोराई, शाह मोहम्मद कोराई, सूमर खान कोराई, गुलाम सरवर कोराई, गुलाम मोहम्मद कोराई, मारूफ खान कोराई, मंजूर अली कोराई, तस्लीम कोराई, हुसैन अली कोराई, मोहम्मद रमज़ान कोराई सिंधी ॿोली जे हवाले सां वीचार वंडिया। हुन वधीक ॻाल्हाईंदे चयो त सिंधी ॿोली असांजी मादरी ॿोली आहे। सिंधी ॿोली खे क़ौमी ॿोली जो दर्जो ॾिनो वञे। असांखे सिंधी ॿोली खे उजागर करण लाइ ख़ासि उपाउ वठणु घुरिजनि ऐं पंहिंजे ॿारनि खे सिंधी ॿोली तरफ़ ध्यानु छिकाइणु घुरिजे ऐं सिंधी तालीम तरफ़ वधीक ध्यानु ॾिनो वञे। मज़ीद ख़बरुनि जे लाइ अवां ॾिसंदा रहो HPS न्यूज़। सुहिणा माण्हू प्यारा माण्हू प्यार बि हज़ार सिंधी माण्हू पधरा लखनि में सुहिणा माण्हू प्यार बि हज़ार सिंधी माण्हू पधरा लखनि में सुहिणा माण्हू